अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद इसाक परियार। अॼु असांजे लाइ सभ खां वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे 14 अगस्त। 14 अगस्त माना पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं। अॼु इहो ॾींहुं असांजी जेका ग़ुलामी ऐं ज़ंजीरूं तोड़े पंहिंजे लाइ हिकु आज़ादु मुल्क हासिलु कयो। उन आज़ाद मुल्क में असां रहूं था। हीअ आज़ादी असांखे हिकु तोहफ़े तौरु न मिली, बल्कि लखे शहीदनि जे रत ऐं अमड़ियुनि जे दुआनि ऐं बुज़ुर्गनि जी क़ुर्बानीअ सां हासिल थी। पाकिस्तान रुगो हिकु मुल्क न, पर पाकिस्तान हिकु नेमत आहे। अचो त हिन नेमत जो शुक्र अदा करियूं ऐं वादो करियूं त असां पाकिस्तान खे ईमानदारी, मोहबत ऐं मेहनत सां तरक़ी ॾियूं। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। महिरबानी दोस्तों, असांजे यूट्यूब चैनल MIP व्लॉगर के चैनल के सब्सक्राइब करियो, मुझे फेसबुक ID के फॉलो करियो, लाइक करियो, त जीअं तव्हांखे हर रोज़ नए हिकु टॉपिक सां वीडियो मिलंदी रहे। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक परियार साहब खे इजाज़त। अल्लाह ने गेबान। पाकिस्तान जिंदाबाद।